अस्सलाम वालेकुम संगत कीअं आहियो ख़ुशि आहियो तबियत सही आहे उमेद कयां पियो तव्हां ठीकु हूंदा। अॼु तमामु बहितरीनु हिकु सुठो ऐं बहितरीनु इंसान ऐं तमामु बहितरीनु शाइर अयूब खुसे जो हिकु ख़ूबसूरत नज़म अवां जे आॾो पेश कयां थो। ए मिटी ॿुधी छॾ, ए मिटी ॿुधी छॾ ही धरती जंहिंमां खुटी दिलि रुबाई, ही वण न जंहिंमां फुटी बेवफ़ाई, ही रस्ता न जिन ते थियो इश्क पोढ़ो, ही वाटूं न जिन ते सुती ओपराई। कुवाशी उन्हनि खे विसारे सघे थो, मुनाफ़िकी तन खे धिकारे सघे थो। अज़ाबनि जा सीना कथाऊं सदन जूं, शहीदनि जा रुतबा सदाऊं अखियुनि जूं, हसीननि जूं नज़रूं अदाऊं सगन जूं, रुतनि जा सीना दुआऊं पखियुनि जूं। को रहज़न उन खे लुटाए सघे थो, को संगदिल उन खे खपाए सघे थो, को मनहूस तन खे उझाए सघे थो, उन जी सो क़ीमत अॻियाए सघे थो। न जंहिंजे रगनि में रही थञ आहे सफ़ा, जंहिंजा जज़्बा रहिया हिच आहिनि न जंहिंजी हीअं ते लथो चंड आहे, उहो ई उन खे विञाए सघे थो। भले पियो उहो पाण खे कुझु सॾाए, भली पियो उहो कुझु ठाहे। ॿुधी छॾ, ए ॿुधी छॾ, ए मिटी ॿुधी छॾ, असांजो ई सोई नाहे, असां मां सोई नाहे।